तव्हांखे विज़िट कराईंदासीं साईं उमर शाह जी दरगाह। ही सखर डिवीज़न में ऐं खैरपुर ज़िले खां तक़रीबन 25 किलोमीटर सफ़र ते साईं जी दरगाह हीअ तक़रीबन जबलनि ते आहे। तालका कोटली जी में आहे। हिते तमामु घणा हिते पंधेड़ा ईंदा आहिनि जेके हिते सुकून खणी ईंदा आहिनि ऐं उहे हिते देगियूं बाक़ाइदे ॿकर खणी ईंदा आहिनि बलूचिस्तान खां ऐं पंजाब खां माना पूरे पाकिस्तान खां हिते पंधेड़ा ईंदा आहिनि। ऐं बरहाल तव्हांखे असां ॾेखारींदासीं हीअ माण्हू बीठा आहिनि मथे, हे इंजॉय था कनि, हे जबल मथे चढ़ी विया आहिनि ऐं हेॾे अलम पार्क बि तव्हांखे नज़र ईंदो। हीअ तमामु माना बुलंदी ते आहे, तक़रीबन 300 फुट बुलंदी ते जबलनि ते साईं जो आस्थानो आहे। साईं जो आस्थानो हिते वियूं। साईं जो चवण आहे त हीअ ईरान खां आया सफ़र कंदा, पोइ साईं जन हिते अची इबादत अलाह ताला जी कई ऐं साईं जन हिते रही पिया। ऐं साईं तमामु माना घणा हिते पंधेड़ा जी गांव हिते घुरंदा आहिनि ऐं तमामु वॾो हिकिड़ो पुराणो सिंधी बुज़ुर्ग आहे खैरपुर ज़िले जो। ऐं हिते हर साल मेला बि लॻाया वेंदा आहिनि। पर तव्हांखे असांजे साईं बन काई मज़ाक करे ॾिसो न कहिड़ी बुलंदीअ ते आहे। हीअ हेॾो ॻोठ आहिनि, हीअ हेॾा ॻोठ आहिनि फ़क़ीरनि जो जेके गादी में थींदा आहिनि। बरहाल हिते तमामु माना अॼु सूमर जो ॾींहुं आहे। माण्हू हिते चांवर देगियूं ऐं ॿकर खणी हिते पाता आहिनि ऐं खैरात कंदा ऐं तमामु माना हिते ईंदा आहिनि, दुआऊं घुरी वेंदा आहिनि ऐं साईं जी दीदार करे वेंदा आहिनि। बरहाल ही पीर बुज़ुर्ग अलाह ताला जा हिकिड़ा बुज़ुर्ग आहिनि, अलाह ताला जी इबादत कंदा आहिनि। ॾिसो न तक़रीबन तव्हांखे पीर बुज़ुर्ग ईरान खां जेके आया पोइ दगनि ते रहिजी विया सफ़र कंदी, उन्हनि जी हिस्ट्री ईरान खां हले थी या शाम खां। ऐं साईं जन बि आहे त चवंदा ईरान खां हलिया, पोइ साईं जन हिते अची पंहिंजो आस्थानो हुयो ऐं अलाह ताला हिते इबादत कयूं। हाणे उन्हनि जी महिनत कई माण्हू हिते ईंदा आहिनि, कुल छरी पढ़ंदा आहिनि ऐं दुआऊं घुरंदा आहिनि। साईं तव्हां महिरबानी तव्हांखे ॾेखारियो थी।